फील्ड मार्शल सदात मुनीर जी ईरानी घरू वज़ीर सिकंदर मोमनी से मुलाकात गॾु दिलचस्पी के मामलनि ऐं ख़िते जी सूरत-हाल ते ख़यालनि जी ॾे वठि। ISPR पारां जारी कल बयान मौजूद मुलाक़ात दौरान पाकिस्तान ईरान के विच में सहकार इलाक़ाई अमुन इस्तेहकाम ऐं गॾियल लाॻापन वारनि मामलनि ते गौर वीचार कयो वियो। धुरियुनि जे विच में अमुन खे हथी ॾियण ऐं ॿिन्ही मुल्कनि जे विच में राब्तनि खे वधीक मज़बूत बणाइण जी अहमियत ते ॻाल्हियूं कयूं वयूं। सिंध हाईकोर्ट सूबाई हुकूमत की दरख्वास्त से मीर रज़ा अली कत्ल केस की जांच लाइ जुडिशल कमीशन कायम करे छॾी। जस्टिस उमर सियाल जुडिशल कमीशन जो सरबराह नामज़द रजिस्ट्रार पारां तस्दीक मीर रज़ा कत्ल केस की जांच सिंध ट्रिब्यूनल ऑफ इंक्वायरी ऑर्डिनेंस 1969 हेठि थींदी। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त केटी बंदर पाकिस्तान लाइ हिकु अहम सामूंडी गेटवे बणिजी सघे थो। मनसूबे सां गॾु बहितर रोड राब्तनि बिजली पाणी ऐं सनअती सहूलियतुनि खे यकीनी बणाए वञे। मनसूबे में मक़ामी माण्हुनि जे रोज़गारी ख़ासि तौर ते माहिगीर बिरादरी जे मफ़ादनि खे नज़र में रखियो वञे। केटी बंदर मनसूबो मुल्क जे बंदरगाहुनि लॉजिस्टिक वापारी राब्तनि खे वधीक मज़बूत कंदो। सिंध वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ से मुलाक़ात दौरान सूबे की सूरत-हाल जारी तरक्याती मनसूबनि ते ख़यालनि जी ॾे वठि। गॾियल दिलचस्पी के मामलनि सियासी मामलनि ते पिणु ख़यालनि जी ॾे वठि थी। सियासी भाईचारो मुशावरत बरक़रार रखण ते इतफ़ाक़। सूबाई वज़ीर वर्क्स एंड सर्विस हाजी अली हसन ज़रदारी जो मलीर हाल खां गगर फाटक ताईं ड्यूअल कैरेज वे जो दौरो जारी कम जो मुआइनो लाॻापियल अख़्तियारी इंजीनियर सूबाई वज़ीर के मनसूबे जग भराई ऐं मुख़्तलिफ़ हिस्सनि में जारी कम बाबति तफ़सील ॾिना। सूबाई वज़ीर जो चवणु हो त हुकूमत सॼे सूबे ख़ासि तौर ते कराची में इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर बणाइण जे लाइ पुरज़म आहे। मनसूबे खे मुक़ररु वक़्त अंदरि मुकमल करण ऐं तामीर दौरान ट्रैफ़िक जी रवानी बरक़रार रखण लाइ असाइता क़दम खयां वञनि। आज़ाद कश्मीर कानून साज़ असम्बली जे 8 ख़ासि सीटुनि मां 6 सीटुनि ते मुस्लिम लीग नून कामयाब। पीपल्स पार्टी औरतुनि जूं 2 मख़सूस सीटूं पंहिंजे नाले करे वरितियूं। मुस्लिम लीग नून तरफ़ां सैरिश कमर, मरियम इदरीस, पीर मज़हर सईद शाह ऐं बैरिस्टर इफ्तिखार गिलानी कामयाबी माणे वरिती। औरतुनि जी 2 ख़ासि सीटुनि ते पीप उम्मीदवार फरज़ाना याक़ूब ऐं ज़ुबिया ख़ुर्शीद कामयाब करार। मुल्की तवानाई जे शोबे जो खसारो 5,286 अरब रुपयनि ते पहुची वियो। गैस 3,611 अरब रुपया ऐं बिजली शोबे जे सर्किट डेट 1,675 अरब रुपया शामिल। आलमी मालियाती इदारे जो चवणु आहे त पाकिस्तान तवानाई जे शोबे में माली दबाव जो शिकार आहे। अवाम पेट्रोल ऐं हाई स्पीड डीज़ल जे असल क़ीमतुनि मथां वधंदड़ ॻरी वाधो बार हेठि दॿिजण लॻो। आम माण्हू पेट्रोल ते 130 रुपया 75 पैसा ऐं हाई स्पीड डीज़ल ते 122 रुपया 47 पैसा फ़ी लीटर लेवी टैक्स ऐं मार्जिन अदा करण ते मजबूर बणियल। अमरीकी नायब सदर जेडी वेंस चयो आहे त ईरान वटि आलमी वापारी लंघ मुकमल तौर ते बंदि करण जी सघ नाहे। ईरान खे मुंहुं ॾियण जे लाइ अमरीका वटि तमामु घणा तरीक़ा मौजूदु आहिनि, जिन में सभ खां अहम तरीक़ो ईरान जे तेल ऐं गैस जे वापार खे रोके क़ीमत चुकाइण ते मजबूर करणु आहे। हुर्मुज़ लंघता रोज़ानो 7 खां 15 मिलियन बैरल तेल खणी वञण में कामयाब थी रहिया आहियूं। अमरीका के नाणे वारे वज़ीर स्कॉट बेसेंट ईरान ख़िलाफ़ फ़ैसिला ते इक़्तिसादी कार्रवाई की शुरुआत करण जो ऐलान करे चयो आहे त ईरान ख़िलाफ़ अॼु खां इक़्तिसादी डी-डे जी शुरुआत थी रही आहे। ईरान जी फ़ौजी सघ लॻभॻि 100 सैकड़ो फ़ौजी इफेक्टिव तबाह करे छॾियूं आहिनि। डी-डे जी शुरुआत कंहिं बि मुख़ालिफ़ ख़िलाफ़ अॼु ताईं जी सभ खां वॾी माली कार्रवाई हूंदी। ईरान जो एटमी प्रोग्राम दफ़न करे छॾियो। हाणे अमरीका फ़ैसिला ते मरहले में दाख़िल थी रहियो आहे।
पास इनकलाब ईरान जे तरफ़ां ब्रिगेडियर जनरल हुसैन मोहिबी चयो आहे त अमरीका तरफ़ां मुआशी हमले जो ऐलान फ़ौजी माह से नाकामी जो इतराफ़ आहे। जेकॾहिं अमरीका फ़ौजी माह से कामयाब थिए हा त खेसि मुआशी जंग जे गोड़ जी ज़रूरत न पवे हा। दुश्मन क़ुवतूं पंहिंजा सामूंडी जहाज़ पुठिते हटाइण ते मजबूर आहिनि। हुर्मुज़ रंग खोलण या ईरान जे दिफ़ाई सख खे तोड़ण जूं कोशिशूं बि नाकाम थी चुकियूं आहिनि। बरतानी अख़बार फाइनेंशियल टाइम्स जो चवण आहे त ईरान सां जंग विच ओभर में अमरीकी फ़ौजी अॾनि जे मुस्तक़बिल ते सवालिया निशान लॻाए छॾियो आहे। लॻभॻि 4 ॾहाकनि खां विच ओभर में अमरीकी मौजूदगी नार जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पखिड़ियल फ़ौजी अॾनि जी हिक डिघे नेटवर्क ते क़ाइमु रही आहे। ईरान अमरीकी ताक़त जे मुख़्तसिर फ़ासिले ताईं मार कंदड़ मीज़ाइल ऐं ड्रोन सां सख़्तु हमला कया, जिन सां इहा ॻाल्हि वाज़िह थी वई त ईरान जे सामूंडी किनारनि ते जे तमामु घणो वेझो उहे फ़ौजी अॾा कहिड़ी रीति कमज़ोर आहिनि। ईरान अमरीका खे पंहिंजे फ़ौजी अॾनि जी जहाज़नि खे ईरानी हमलनि खां ॿाहिरि इसराइल, उर्दन या ॿियनि ॾुरार मुल्कनि ॾांहुं मुंतक़िल करण ते मजबूर करे छॾियो आहे। क्रिकेट जी दुनिया जे 21 अॻूणनि कप्ताननि जो पाकिस्तान हुकूमत खे ख़त। माइकल एथरटन, एलेक्स ब्लैकविल, एलन बॉर्डर, माइकल बेरेली, गैरिक चैपल समेत आलमी क्रिकेट टीमुनि जे अॻूणनि कप्ताननि ख़त में हुकूमत खे अपील कई त पीटीआई बानी खे अस्पताल मुंतक़िल कयो वञे त जीअं तिबी बोर्ड संदसि मुआइनो करे सघे। बोर्ड में पीटीआई बानी जे ज़ाती डॉक्टर ऐं ससमें डॉक्टर उस्मा ख़ान खे बि शामिल कयो वञे। शहदाद कोट भरिसां जल मक्सी जे गोड़ सारगाणी में मक्सी बरादरी विदुरनि में झेड़ो फायर में नौजवान नसरुल्ला मक्सी क़त्ल, गुलबार ऐं मौला बख्श मक्सी ज़ख़्मी। इतला ते पुलिस पहुची मक़तूल जो लाश ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। नौशे फिरोज भरिसां क़ौमी शहर ते रुखंदड़ रोड हादसो, ट्राले मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में 2 सॻा भाउ शकील अहमद ऐं शर्जील अहमद चीबाड़ जी फौत थी विया।